बोलो श्री गजानंद स्वामी की जय। बोलो श्री कारकत भगवान की जय। उमापति कपिलेश्वर महादेव की जय। बोलो लक्ष्मी नारायण भगवान की जय। भगवत प्रेमियों, अज जी जेका एकादशी आहे उन एकादशी जो नालो आहे पाषाण कंछा एकादशी। हीअ एकादशी 27 अक्टूबर यानी के मंगलवार ॾींहुं आहे ऐं हिन एकादशी रखण सां असांखे कहिड़ो फल प्राप्त थिए थो ऐं हिन एकादशी जी कथा कहिड़े नमूने आहे सभु ध्यान सां ॿुधंदा। सभई चयो जय श्री कृष्ण। हीअ एकादशी असूअ महीने जे शुक्ल पक्ष में तारीख़ घणे भाङे 9 या 10 थींदी आहे। हीअ एकादशी उन जो फल जेको आहे 1000 यज्ञनि जो फल हिन एकादशी जे 16 हिस्से जे बराबर आहे। हिन एकादशी ॾींहुं श्री विष्णु भगवान जो पूजन करणु घुर्जे ऐं भजन करणु घुर्जे। हीअ एकादशी रखण सां मनुष्य पापनि खां छुटी वैकुंठ धाम में वञे थो। हीअ एकादशी उत्तम स्त्रीअ जी प्राप्ति कराइण वारी आहे। हिन एकादशी जे विर्त बराबर कोई भी तीर्थ कोन आहे। जो मनुष्य हिन एकादशीअ जो विर्त रखे थो ऐं राति जो जागी भगवान जो भजन करे थो सो वैकुंठ में वञी करे वासो करे थो। हिन विर्त रखण वारे जी उमिरि पिणु वॾी थिए थी ऐं निरोग पिणु काया रहे थी। सभई चयो जय श्री कृष्ण। सभई चयो जय श्री कृष्ण। एकादशी जी कथा। एकादशी जी कथा हर कंहिं महीने में समय जे अनुसार वर्णन कयल आहे। एकादशी जो विर्त जो फल हिक पासे आहे त एकादशी जी कथा जो फल ॿिए पासे आहे। जो मनुष्य फ़क़ति एकादशी कथा पढ़े या ॿुधे थो ऐं ॿियनि खे ॿुधाए थो तंहिंजी महिमा चित्रगुप्त बि चई नथो सघे त विर्त रखण वारे जी महिमा बाक़ी केरु करे सघंदो। विर्त रखण वारो एकादशीअ खे कथा अवश्य पढ़णु खपे ऐं ॿुधणु खपे। बोलो एकादशी मैया की जय। भगत प्रेमियों, हीअ जेका एकादशी आहे अवश्य रखणु खपे। इन जो केतिरो महात्म तव्हां ॿुधो जो कथा में वर्णन कयल आहे। ऐं एकादशी ॾींहुं ख़ासि करे गुरुअ जन जो भगवान जो दर्शन करणु खपे। गौशाला में वञणु खपे। मंदर में ॾीओ वग़ैरह ॿारणु खपे। घर जो मंदरु हुजे चाहे ॿाहिरि मंदरु हुजे, उते अगरि असां गैस जो ॾीओ ॿारींदासीं त उन सां ऊंधे अंधकार ज़िंदगीअ मां जेको आहे उहो निकिरी वञे थो। ऐं उन ॾींहुं जेतिरो थी सघे गुरजाव खे दान पिणु ॾियणु खपे। ऐं एकादशी मैया जेका आहे सभिनी खे पार लॻाइण वारी आहे। असां एकादशी जो विर्त कंदासीं, उन ॾींहुं नेम टेम अगरि कंदासीं त असां त पंहिंजो ॿेड़ो पार कंदासीं। पर जेके असांजा समस्त पितर आहिनि ऐं असांजा घर जा भाती जेके आहिनि उन्हनि खे बि कुझु न कुझु फल मिलंदो आहे। ऐं सॼी संगत खे वेनिती आहे अचो गॾिजी करे एकादशीअ जो विर्त कयूं, उन जो नेम टेम कयूं ऐं गुरु महाराज जो दर्शन कयूं, भगवान कृष्ण जो दर्शन कयूं। ऐं एकादशी मैया दर इहा प्रार्थना आहे जेके बि एकादशीअ खे मञनि था, नेम टेम कनि था, उन्हनि जे मथां सतगुरु जी भगवान कृष्ण जी एकादशीअ जी कृपा रहे ऐं कोई ॾुखियो ॾींहुं न ॾिसूं। ऐं भगवत प्रेमी जो जेके बि शुभ मनोकामना आहिनि प्रभु परमात्मा उन जी इच्छा पूरी करे। ओम सतनाम साखी। जय श्री कृष्ण।